बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे असां डबल इंट्रोगेटिव सिखंदासीं प्रेज़ेंट टेंस में। डबल इंट्रोगेटिव कीअं ठाहिबा आहिनि प्रेज़ेंट टेंस में। असां हिन खे टिनि कैटेगरीज़ में विराईंदासीं। पहिरीं कैटेगरी उहा एडवर्ब वारी आहे। उहे लफ़्ज़ WH क्वेश्चन वर्ड जेके एडवर्ब थियनि था उहे कहिड़ा आहिनि? हाउ, वेयर, when, why and what। ही लफ़्ज़ एडवर्ब थींदा आहिनि। हिन ठाहिण जो तरीक़ो कहिड़ो हूंदो आहे? ठाहिण जो फॉर्मेशन वो पहिरियों असां छा रखंदासीं? ही तरीक़ो यादि आहे प्रेज़ेंट सिंपल टेंस जो ठाहिण वारो। इंट्रोगेटिव कीअं ठाहिबो आहे? पहिरियों हेल्पिंग वर्ब रखंदासीं, पोइ सब्जेक्ट रखंदासीं, पोइ वर्ब रखंदासीं, पोइ ऑब्जेक्ट। सेम तरीक़ो आहे। इहो रखी करे पोइ छा कंदव? हे रखी पोइ सिर्फ़ु मुंड में हे रखंदव। हाउ रखो, वेन अचे त वेन रखो या वेयर रखो। ठीकु आहे, जेके बि आहिनि इहे मुंड में रखंदव, जुमिलो तव्हांजो ठही वेंदो। कीअं ठाहींदव? इंट्रोगेटिव ठाहे पोइ ही हाउ, वेन, वेयर, वाट, वाय जेके बि आहिनि इहे मुंड में रखंदव। हाउ माना कीअं, वेयर माना किथे, वेन माना कॾहिं, वाय माना छो, वाट माना छा। मिसाल ॾिसो, जुमिलो तव्हां ॾुखिया हिसाब कीअं हल कंदा आहियो? हिसाब कीअं हल करियो था या कंदा आहियो? ठीकु आहे। हाणे ॾिसो हिते हे कीअं डबल इंट्रोगेटिव कहिड़ो लफ़्ज़ आहे? कीअं। कीअं जी अंग्रेज़ी छा थींदी? हा। पहिरियों छा रखंदव? हाउ रखंदव। बाक़ी सेम तरीक़ो आहे। कहिड़ो? हेल्पिंग वर्ब रखंदव, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट। हाणे हेल्पिंग वर्ब कंहिंजे मुताबिक़ रखंदासीं? सब्जेक्ट कहिड़ो आहे? जुमिले खां केर जो सुवालु पुछो, केरु हल करनि था? तव्हां। सब्जेक्ट तव्हां आहे। वर्ब कहिड़ो आहे? हल करणु। ठीकु आहे। हिसाब ऑब्जेक्ट आहे, ॾुखिया हुनजी एडजेक्टिव आहे। हाणे कीअं थींदो? पहिरियों छा रखंदासीं? हाउ रखियोसीं, पोइ हेल्पिंग वर्ब। हिन में यू सां हेल्पिंग वर्ब कहिड़ो पवंदो? डू। पोइ सब्जेक्ट रखंदासीं यू, पोइ वर्ब कहिड़ो आहे? सॉल्व। अच्छा, ॾुखिया हिसाब खे छा चवंदा आहियूं? डिफ़िकल्ट सम्स। ॾुखिया हिसाब। ॿियो जुमिलो आहे किथे जो। उहे किथे रहनि था या उहे अॼुकल्ह किथे रहनि था, इहो बि लिखी सघो था। हाणे हिन में डबल इंट्रोगेटिव कहिड़ो आहे? किथे। पहिरियों हिन जी अंग्रेज़ी रखंदव वेयर, पोइ छा कंदव? इंट्रोगेटिव वारो तरीक़ो आहे। इंट्रोगेटिव में छा ठाहिणो आहे? पहिरियों हेल्पिंग वर्ब रखंदासीं, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट। ठीकु आहे। हाणे हिते सब्जेक्ट उहे आहे त हिन जे मुताबिक़ हेल्पिंग वर्ब छा पवंदो? डू पवंदो। ठीकु आहे। डू, दे, सब्जेक्ट, पोइ वरी छा? रहण जी अंग्रेज़ी इहो वर्ब आहे, लिव रखंदा। ठीकु आहे। हे हेल्पिंग वर्ब, हे वर्ब, हीअ एडवर्ब जेको मुंड में रखंदा। पोइ सवाली निशानी। उन खां पोइ ही मामूली ॻाल्हियुनि ते छो कावड़ कंदो आहे? ठीकु आहे। हाणे हिन में पोइ हे जेको आहे वाय। ठीकु आहे। वाय मुंड में रखंदासीं, वाय, पोइ वरी हेल्पिंग वर्ब। हिन में सब्जेक्ट कहिड़ो आहे? ही आहे त ही सां छा पवंदो? डू या डज़। यादि आहे? ही सां डज़ पवंदो, डज़। पोइ सब्जेक्ट रखंदो ही। ऐं वर्ब कहिड़ो आहे? वर्ब रखिणो आहे न। वर्ब कहिड़ो आहे? कावर करणु, गेट एंग्री। ठीकु आहे। ऐं मामूली ॻाल्हियूं ऑब्जेक्ट आहे। ट्राइफल्स मामूली ॻाल्हियुनि ते। मिसाल। ठीकु आहे। उन खां सवाइ टियों जेको आहे वेयर या ॿिया जेके बि ही लफ़्ज़ आहिनि, इन तरीक़े सां कीअं कंदासीं? पहिरियों ही लफ़्ज़ रखंदासीं, पोइ इंट्रोगेटिव वारा जेको इंट्रोगेटिव वारी फॉर्मेशन आहे सेम रखंदासीं। असांजो डबल यादि कंदो हिननि वर्डनि सां। कहिड़ा? हाउ, वेयर, वेन, वाट सां। बक़ाया सां न थींदो। बक़ाया सां ॿियो तरीक़ो आहे।